साईं उस्ताद हिज़बन साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। छा हाल आहे? साईं ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि आहियो? तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे। तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर, तबियत ठीकु मज़े में? अल्लाह जी महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआ। ऐं अॼु ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं ख़ूबसूरत यादगिरी में इज़ाफ़ो थियण जे लाइ दिलि चयो त तव्हांजी कैसेट रिकॉर्डिंग कयां तव्हांजे आवाज़ में। इन जे लाइ सभ खां पहिरीं तव्हां असांखे छा ॿुधाईंदव? ॿुधो साईं, फ़क़ीर अमल फ़क़ीर जो हुयो बैता सिराइकी में। फ़क़ीर अर्ज़ करे थो पियो त वाह जो ख़ालिक ख़ल्क़ पाई कादिर कुदरत वाले, रोज़ ॾींदा आहे सभु कूं तोणे रोह जबल विच जाले, वेसर मौला मूल न करदा कुल कूं खाज खिवाले, तिफलां कूं बि ताम ॾींदा आहे मादर पेट विचाले, बरबार विच बारा बख़्शे माही मोर मिसाले, हसदा हज़ारा आलम कूं वो साहब आप संभाले, कम ज़्यादा किस्मत की तुझर कूं रोज़ हवाले, हिकु रुलदे रिज़्क न लहंदे हिकड़ियां कूं ॾेवे नौम निवाले, हिकु पिनदे भी पातशाह करे ॾे मालिक माल अटाले, हिकड़ियां कूं सठ तख़्त कनूं चा ॾेंदा दर्द कशाले, ॾे क्या मले दौर ज़माना कर क्या रंग ॾेखाले। वाह साईं वाह, वाह साईं वाह।